Bismillahirrahmanirrahim. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद अवी खुश हूंदा। पोइ हिक वीडियो में असी ज़मीर जा 4 किस्म पढ़ियासीं। हिन वीडियो में असी वरी 4 किस्म पढ़ंदासीं। 8 किस्म आहिनि ज़मीर जा। हिन वीडियो में असी 4 किस्म पढ़ंदा हुनमें यानी अधु पढ़ियोसीं अधु वरी हिन में पढ़ंदासीं। त हाणे आहे अॻियों किस्म जेको आहे उहो आहे ज़मीर मौसूल। हाणे ज़मीर मौसूल जी बसि अहिड़ा ज़मीर जेके साॻे वक़्तु जुमिले जे ॿिनि भाङनि खे ॻंढे हिकु कनि त अहिड़नि ज़मीरनि खे ज़मीर मौसूल चइबो आहे। मिसाल ही उहो माण्हू आहे जो सवेर आयो हो। नंबर ॿियो मिसाल आहे उहो गिलास भॼी पियो जेको आउं कल्ह वरितो हो यानी ख़रीद कयो हो। पोइ आहे ज़मीर जवाब मौसूल। उहे ज़मीर जेके ज़मीर मौसूल जे जवाब में कमु अचनि तंहिंखे ज़मीर जवाब मौसूल चइबो आहे। जीअं जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे, इहो जवाबु मिलियो। जेतिरो गजे ओतिरो वसे कोन। पोइ आहे ज़मीर मुबहम। हाणे अहिड़ा ज़मीर जंहिं मां ख़बर न पई त कहिड़नि इस्मनि जे बदिरां कमु आया तंहिंखे ज़मीर मुबहम चइबो आहे। ख़बर न पए त कहिड़नि इस्मनि जे बदिरां कमु आया। मिसाल जी ॻाल्हि अंदरि को न को त हूंदो यानी ख़बर न पई त केरु हूंदो। पोइ आहे कंहिं न कंहिं त गिलास भॻो हूंदो। पोइ आहे ज़मीर मुतसिल। अहिड़ियूं ज़मीरी पुछड़ियूं जेके इस्म फ़ेल ऐं हर्फ़ जर जे पुठियां कमु अचनि ज़मीर ख़ालिस जो कमु ॾियनि तंहिंखे ज़मीर मुतसिल चइबो आहे। जीअं मां सूफ़ खाधो त इहो वरी सूफ़ खाधुमि थी वियो त खाधो मां खाधुमि। हिन वटि कलम आहे त वटसि कलम आहे त वटि में सीन मिलायोसीं ऐं हिन खे ख़तमु कयोसीं ज़मीर मुतसिल थी वियो। हीअ थी वियो असांजो मुकमल ज़मीर जा क़िस्म। मिलंदासीं नई वीडियो में। तेसिताईं लाइ ख़ुदा हाफ़िज़।